الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه إلى يوم الدين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, इन अचण वारी बरकतुन वारी रात में, इन सोहणी महफिल में हाजिर थियण ते तव्हां सभिनी खे दिल जे गहराइयुनि सां ख़ुश आमदीद चवां थो। तव्हांजा कदम मुबारक आहिनि, तव्हांजो विखूं सजायूं आहिनि, तव्हांजो हर हर लम्हो सजायो आहे, तव्हांजो भाड़ो किरायो भरण सभु सजायो आहे। जेको वक़्तु या सरमायो तव्हां ख़र्च कयो, इहो सभु अॼोको सजायो आहे। रब्बुल आलमीन जल शानू तव्हांखे हिकु अहिड़ी नूरानी महफ़िल में हाज़िरी जी सआदत नसीब कई आहे जंहिंमें अल्लाह पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जे हूंदो आहे। अल्लाह पंहिंजे बाननि जे मथां निगाहे करम फरमाईंदो आहे। जंहिंजी गवाही अल्लाह जे प्यारे रसूल, रब जे मोकिलियल रसूल, रब जे पैगाम आणींदड़ प्यारे नबी असांखे पैगाम ॾिनो। मदीने वारे साईं अल्लाह जे पारां असांखे पैगाम पहुचायो त जॾहिं 15 शाबान जी राति थींदी आहे त रब ज़ुल जलाल आसमान दुनिया ते नुज़ूल फरमाईंदो आहे, आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। ऐं पंहिंजे बाननि ॾे अल्लाह तबारक व तआला मुतवज्जे थींदो आहे। लहण कीअं आहे? इहो लही अचण अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह जूं जेकी सिफ़तूं आहिनि, जीअं मसलन राज़ी थियण, ॾमरजण, लही अचण, वेझो थी वञण, क़रीब थी वञण, इहे सभु अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि जेकी नुसूस शरइया मज़ा साबित आहिनि। क़ुरान ऐं हदीस में इहे अल्लाह जूं सिफ़तूं साबित आहिनि। उन जो लहण या वेझो थियण इंसाननि जे लहण या वेझो थियण वांगुरु न आहे। इंसान बानो आहे, अल्लाह ख़ालिक ऐं मालिक आहे। असांजे वहम में, गुमान में जेका शइ अचे त अल्लाह हीअं हूंदो, अल्लाह उन खां आला, बरतर ऐं बाला। मसलन अल्लाह ताला जूं सिफ़तूं या अल्लाह तबारक व तआला जल शानू जे आज़ाए मुबारका जो ज़िक्र जेको क़ुरान में आयो आहे या हदीसुनि में आयो आहे त अल्लाह तबारक व तआला के हथ आहिनि। तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क, बरकत वारी ज़ात जंहिंजे हथ में आहे बादशाही, अल्लाह के हथ आहिनि। कुरान शरीफ जी हिकिड़ी आयत आहे त यौम युक्शफ़ु अन साक़, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी पिनी मुबारक ज़ाहिर कंदो।
छा ज़ाहिर कंदो? पिनी ज़ाहिर कंदो। या अल्लाह तबारक व तआला जल्ल शानू जे बारे में उन जे चेहरे जी ॻाल्हि आई आहे। अल्लाह जो चेहरो आहे। हाणे इहे हथ या पेर या हिकिड़ी रिवायत में आहे त जॾहिं जहन्नम में टोलनि जा टोला फौजुनि जूं फौजूं जहन्नम में पहुंदियूं, पर जहन्नम वरी बि दाहूं पियो कंदो, हल में मज़ीद, हल में मज़ीद, अञा वधीक, अञा वधीक। जहन्नम जी रड़ बंदि न थींदी। पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजो पेर जहन्नम में विझंदो त जहन्नम जी रड़ बंदि थी। अल्लाह ताला जो पेर कीअं आहे, अल्लाह जी पिनी कीअं आहे, अल्लाह जा हथ कीअं आहिनि, अल्लाह जो चेहरो कीअं आहे, जेको असांजे सम्झ, असांजे वहम, असांजे गुमान में अचे त इहा शइ मखलूक आहे, अल्लाह हर शइ जो ख़ालिक आहे। इहो तसव्वुर असांजे खां ॻाल्हि आला ऐं बाला आहे। असां वटि उहो इल्मु, उहा सम्झ ईअं नाहे जो अल्लाह जे सिफ़तुनि खे या अल्लाह जे उज़वनि खे असीं सम्झी सघूं। ॻाल्हि सम्झ में आयव या न? असां हीअं चवंदासीं त आमनतु बिल्लाहि कमा हुवा अस्माइही व सिफ़ातिही। अल्लाह खे ईअं मञा थो जीअं उन जा नाला, जीअं उन जूं सिफ़तूं आहिनि तीअं उन खे मञा थो। उन में ज़हन न डोड़ाइबो, अकुल में सोचण जी ॻाल्हि न सोचबी त कीअं हूंदो, अल्लाह जा हथ कीअं हूंदा, भला अल्लाह ताला आसमान दुनिया ते कीअं लही ईंदो, अल्लाह कीअं वेझो थींदो। इहो तसव्वुर तव्हां ज़हन में न आणियो, बसि ईअं चओ त अल्लाह वेझो थिए थो। तू दिल में तो आता है, समझ में नहीं आता। मेरे मौला, तू दिल में तो आता है, समझ में नहीं आता, बस जान गया मैं तेरी पहचान यही है। समझो? जॾहिं अल्लाह जी ज़ात ऐं सिफ़ात जी ॻाल्हि हुजे त उन में पंहिंजे अकुल जो घोड़ो न डोड़ाइबो, बसि ईअं चइबो त जीअं अल्लाह फरमायो आहे मां ईअं मञां थो, जीअं रसूलुल्लाह चयो आहे मां ईअं मञां थो। बाक़ी उन जो वेझो थियण जी हदीस में आहे त तव्हां अल्लाह ताला ॾे हिकिड़ी गिराट वेझो थियो त अल्लाह ताला हथ वेझो थींदो, तव्हां हथ वेझो थियो त अल्लाह ताला तव्हां ॾे विखूं भरे ईंदो, तव्हां विखूं भरे अचो त अल्लाह तव्हां ॾे ड्रोड़ी ईंदो। हाणे इहे विखूं या इहे गिराट या हथ या ड्रोड़ण या वेझो थियण, कदम भरण, इहे सभु ॻाल्हियूं असांखे सम्झाइण जे लाइ अल्लाह ताला इन गिराट खां, इन छाड़की खां, इन ॿोक ऐं ॿाड़ी खां अल्लाह जी ज़ात पाक आला ऐं बाला वराउल वरा ज़ात। ॻाल्हि सम्झ में आयव? इहो अक़ीदो ईअं रखो, जॾहिं बि का रब जी ज़ात जी ॻाल्हि हुजे त उन वक़्त में तव्हां पंहिंजे अकुल सां न सोचींदा कयो, बल्कि ईअं चओ त जीअं अल्लाह फरमायो आहे तीअं हक़ ऐं सचो आहे मां मञां थो। आई ॻाल्हि सम्झ में? जॾहिं मदीने वारे साईं जी ॻाल्हि हुजे, मदीने वारे मीर जी ॻाल्हि हुजे त उन वक़्त में बि तव्हां पंहिंजो अकुल जो घोड़ो न डोड़ाईंदा कयो त महबूब हीअं हूंदा, महबूब जो रुख मुबारक हीअं हूंदो। पंहिंजे अकुल सां न सोचो, बसि जीअं हदीसुनि में आयो आहे, जीअं आलिमनि खां महबूब जी तारीफ़ ॿुधो, चओ त मां मञां थो मुंहिंजो सोणो। ईअं मूंखे हिकिड़े माण्हू फोन ते मोबाइल ते सुवाल पुछो, साईं मूंखे ॿुधायो त अल्लाह ताला मुंहिंजे भाउ जे नाले चई त उन जे किताब लिखियो आहे, उन में लिखियो अथई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं अल्लाह ताला पंहिंजे नूर मां मुंहिंजे नूर खे ख़लकियो, वरी मुंहिंजे नूर मां सॼे जहान खे रब ख़लकियो। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सॼी काइनात मुंहिंजे नूर मां पैदा थी आहे। इहो सी मसइलो असांखे सम्झ में नथो अचे। मूंखे ॿुधायो, मूं हुनखे सम्झायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जी जे नूर मंझां रब उनखे ख़लकियो आहे। उन जे ख़लकण सां अल्लाह जे नूर में न कमी आई, जीअं अल्लाह आहे तीअं आहे। उन पंहिंजे नूर मंझां मुस्तफ़ा जे नूर खे रोशन करे छॾियो। जीअं हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो ॾीओ ॿरे थो, उन ॾीए मंझां ॿियो ॾीओ ॿारियो, ॿिए मां टियों ॾीओ ॿारियो, टे मां चोथों ॿारियो, त पहिरियों ॾीओ त उहो ई ॾीओ ॿरे थो पियो। 1000 ॾीआ ॿारींदा वञो त पहिरियों ॾीओ ॿरंदो पियो। अल्लाह नूर समावाति वल अर्द, अल्लाह ज़मीन ऐं आसमाननि जो नूर आहे। उन नूर मंझां रब करीम पंहिंजे हबीब जे नूर खे ख़लकियो। मुस्तफ़ा जे नूर मंझां रब सिज खे रोशन कयो, चंड खे रोशन कयो।
तो मूं के इहा ॻाल्हि सम्झाई वरी ॿिए ॾींहुं फोन कई सही आहे ॻाल्हि सम्झ में नथी अचे पोइ जहान में पोइ काकूस बि ठहियल आहिनि ऐं पंहिंजो नापाक शयूं बि ठहियल इहे बि हुज़ूर जे नूर में मुझे जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं हुजी हा त मां अहिड़ा पादर हणायां जो जेसीं ताईं मां थकिजा न हा तेसीं ताईं यको ॿियो पादर हणां मां थकिजी पवां हा त पोइ सभिनी मुरीदनि खां हणाया आहियां तोखे शर्म नथो अचे तूं इहा हुज़ूर जे लाइ ॻाल्हि तूं करी त काकूस ठहियो आहे मुस्तफ़ा जी ॻाल्हि अचे तूं तोखे काकूस यादि थो पवे बेशरम बेहया तूं मुंहिंजे महबूब जे ज़ात जे बारे में अहिड़ा लफ़्ज़ तूं ॻाल्हाए त इहो हिकिड़ो माण्हुनि में जेको वहाबी तबिको पैदा थियो आहे न उन माण्हुनि में हरू भरू बि इहे ॻाल्हियूं विझी छॾियूं हरू भरू बि इन ॻाल्हियुनि में सुवाल पुछंदा हीअं छो थियो कल्ह बि हिकिड़ो बि पुछे पियो साईं हुज़ूर खे को इल्मु ग़ैब जो आहे या न क़ुर शरीफ़ में फलाणी आयत में हीअं मुंहिंजो तूं आलिम आहीं कि न सी मां आलिम न आहियां मुंहिंजो भला तोखे वुज़ू जा फ़र्ज़ घणा ॾींहं ख़बर अथई कि न जी वहाबी थो चए मुंहिंजो वहाबी खे हर खट जे तरे बि वहाबी जहन्नम में पवे त तूं बि जहन्नम में पवंदे छा तूं उहा ॻाल्हि यादि कर जेका तोखां क़यामत जे ॾियारे पुछाणो थी ॻाल्हि सम्झो था न हाणे हिकिड़ो इल्मु कोन सम्झ कोन अकुल कोन वरी अहिड़ियुनि असीम ॻाल्हियुनि में वञी टंग अटकाइनि उते वञी उहे ॻाल्हियूं कनि जंहिंमें हिकिड़ो लफ़्ज़ बि थोरो घटि वधाई थी वञे त माण्हू जो ईमान को ख़ारिज थी वञे मुस्तफ़ा करीम जो मामलो दीन ऐं कुफ्र जो मामलो थोरो बि महबूब जे शान में घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई उहो ईमान खां ख़ारिज थी वियो चोर खे माफ़ी मिली सघे थी धाड़ेल खे माफ़ी मिली सघे थी शराबी खे माफ़ी मिली सघे थी ज़ानी खे माफ़ी मिली सघे थी हर तरह जो कबीरो गुनाह करे माफ़ी मिली सघे थी मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान में गुस्ताखी कयई लख भेरा तौबा करे माफ़ी कोन मिलंदसि गुस्ताखे रसूल के माफ़ी नाहे गुस्ताखे रसूल जे लाइ त हुकुम इहे आहे त जेकॾहिं काबे जे ख़िलाफ़ में चंबड़ियो बीठो हुजे त मुस्तफ़ा जे गुस्ताख ऐं बेअदब खे उते बि तलवार हणी उफट मारे छॾण जो हुकुम अज़ीज़ान मोहतरम त असांखे अहिड़नि मामलनि जे विच में ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कान्हे मां पंहिंजे मुरीदीन खे मुतअल्लिक़ीन खे मुहिब्बीन खे मां गुज़ारिश थो कयां तव्हां सभिनी खे मां अर्ज़ थो कयां त जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि हुजे उनजे ज़ात जी ॻाल्हि हुजे उनजे सिफ़ात जी ॻाल्हि हुजे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शान हबीब जी ॻाल्हि हुजे त तव्हां ईअं चवंदा कयो त जीअं मुंहिंजो सोनो आहे मां उनखे उएं मञां अगर को तव्हां सां इन मौज़ू ते बहस करे त तव्हांखे बहस करण जी इजाज़त न आहे हथ मथे खणो जेके मुरीद आहियो मोहबत वारा आहियो मां तव्हांखे मना थो कयां तव्हां अहिड़े मामलात ते गुफ़्तगू न कंदो हाँ तव्हांखे जेकॾहिं को शक शुबो हुजे तव्हांखे जेकॾहिं कंहिं बि ॻाल्हि ते एतिराज़ हुजे या तव्हांजी दिलि मुतमइन आहे तव्हां मूं वटि हलिया अचो माकली शरीफ़ में या हिते या किथे बि अचो मूंसां वेही गुफ़्तगू कयो इंशाअल्लाह तव्हांखे क़ुर ऐं हदीस मां सम्झाए तव्हांजे ज़हन ज़मीर खे इंशाअल्लाह मुतमइन करे छॾियो जेकॾहिं तव्हांखे शक शुबो हुजे त ही फ़क़ीर तव्हांजो ख़ादिम जुतियूं जोड़ वेठो बाक़ी तव्हांखे इहो हक़ न आहे जो तव्हां अल्लाह जी सिफ़ात ते वञी माण्हुनि सां ॻाल्हियूं कयो या महबूबन करीमन जे नूर आहे बशर आहे महबूब खे ग़ैब जो इल्मु आहे न आहे पर तूं कहिड़ी शइ जो ताराज़ी खणी तोड़ींदो त हीअ ॻाल्हि कीअं आहे हीअ ॻाल्हि कीअं आहे भिकाई बि अहिड़नि माण्हुनि जे लाइ चई वियो आहे भिकाई थो चवे त कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ सब त कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ तो तूं किताब पढ़ी चईंदो त मां आलिम थी वियुसि मौलवी थी वियुसि पोइ बहस करण थो लॻी तुंहिंजो इल्मु ईअं आहे जीअं मंडी माकोड़ी खूह में उहा चवे त मां आसमान खे मापियां थी वो चूंटी है ना चूंटी वो भी लंगड़ी चूंटी वो कुएं में पड़ी है वो कहती है कि मैं आसमान को नापती हूँ आसमान कितना वसी है अरे मकोड़ी तेरी क्या मजाल ओ मकोड़ी तुझी छा जरूरत
आसमान जे वुसअतुनि खे तूं छा मापे सघींदी? तूं त इन खूह जे तरे में पई आहीं, तूं त मंडी बेहिस बेजान ऐं आजिज़ अपाहज आहीं जेका खूह जे तरे में पई। तोखे कहिड़ी ख़बर त आसमान जी वुसअत ऐं बुलंदी छा आहे? दुनिया जे मौलवियुनि जा इल्म, दुनिया जे हाजियुनि हाफ़िज़नि जा इल्म, दुनिया के दानावन दानिश्वरन जा इल्म मुझे मुस्तफा करीम जी हकीकत के समझण जे लाइ इहे हिन जे मंडी माकोड़ी खूह में वरी चए तो मां आसमान खे मां पिया। ॻाल्हि समझ में अचेव थी? मौजूद वरी ॿिए पासे हलियो वियो आहे, पर हाणे हिनखे अॻिते वधायां थो। सुल्तानुल आरिफीन हज़रत सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह भाई बीठल थोरो हेॾे वियो, शाबाश वियो, कम थी रहियूं, हवा रोकियूं, बीठायो। ॻाल्हि सम्झो था? सुल्तानुल आरिफीन अल्लाह जो कामिल वली असांजे नक्शबंदी सिलसिले जे इमामनि में छा आहे? हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाया त मूं दिल में सोचो ॾिसां त मुंहिंजे मुस्तफा जो शान छा आहे। न चई ज़ुबान अल्लाह। मूं चयो त मां ॾिसां त मदीने वारे साईं जो शान ऐं मक़ाम छा आहे। पोइ हिननि अखियुनि सां हिननि कननि सां न, पर वो अंदर वारा कन, अंदर वारियूं अखियूं। बायज़ीद बुस्तामी साहिब कश्फ वली, वलीअनि जो ताजदार वली फरमाए तो हुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए तो त हकीकत जी वादीअ में मूं टुपी हई, ॾिसां त मुस्तफा जो मक़ाम छा आहे। मुराक़बो कयो, उपटियां त अंधियूं पूरियूं पुरी पिरी पसंद, उपटियां त अंधियूं पूरियूं पिरी पसंद, वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे। फरमाए तो मूं मुराक़बो कयो त ॾिसां त मुंहिंजे मुस्तफा जो मक़ाम छा आहे। फरमाए तो जेॾी महिल मां उन मुराक़बे जी कैफ़ियत में नज़र जो कयां त फ़इज़ा हुव बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाब मिन नूर। जितो मुझे मुस्तफा जे शान जी शुरुआत पई थिए ऐं मुझे विलायत जी, मुझे मकाम जी जिते इंतहा पई थिए, उन इंतहा खां महबूब जी इब्तदा जे विच में 70,000 नूर जा पर्दा हुया। क्या न ठारियो वञा। सुल्तानुल आरिफीन फरमाए तो जिते मुझे मकाम जी इंतहा थी ऐं जितो मुझे सोने हबीब जे शान जी शुरुआत पई थी, जिथों इब्तदा पई थिए, इन जे विच में 70,000 नूर जा पर्दा। फदनौत इंदल हिजाबिल अव्वल, पोइ मां पहिरें पर्दे जे वेझो थियुसि, मां पर्दा भला हटाईंदो वञा, ॾिसां महबूब जो शान छा आहे। फरमाए तो जेॾी महिल पहिरें पर्दे जे वेझो थियुसि त आवाज़ आयो, ए बायज़ीद ला दनौत इंदल हिजाबिल अव्वल ला तरकत कमा तरक शअरत इज़ा उल्कियत फिन्नार। ए बायज़ीद जेकॾहिं पहिरें पर्दे जे वेझो आहे त ईअं सड़ी जली रख थी वेंदे जीअं वार बाहि में सड़ी वेंदो। ए बायज़ीद तुंहिंजी जुर्रत नाहे, तोमें हिम्मत नाहे जो पहिरें पर्दे जे वेझो अची सघी, वेझे अचण जी बि तोमें हिम्मत नाहे। इहा जेका जिसारत न कजां पहिरें पर्दे जे वेझो आहे त सड़ी खाक थी वेंदे जीअं वार बाहि में सड़ी वेंदो आहे। फरमाए तो मूं सिर सजदे में रखियो, मूं चयो जीअं मुंहिंजे महबूब जो शान आहे तीअं मञां थो। दस खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर, गाल बस दंगा खुदा का बाद में जे आहे तो मुझे मुस्तफा। ओ मुझे सुनो यार हजारन में, मुझे सुनो यार हजारन में सरदार सुई, सरदारन में मुझे सुनो यार। जे ज़ाहिर संग से कुछ नूर थिए,
सारो जग त सड़ी तूर थिए ओ जिन देव परी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारन में मुझो सुनो यार ओ मिली ककर निखे आकारान किथा ओ मिली ककर निखे आहे स्याह किथा आंदो कारी रात उंदा किथा ओ मिलो मुश्क अंबर के हुगाओ किथा ये वसफू मदनिया जे वारन में मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार जन मुझे सोने के डिठो नहीं उहे एतराज था कन त बशर हो या नूरा इल्म गैब अथस नथस किया हिया हुआ अरे इन्हनि मुझे यार जो जलवो डिठो ही कोने ॾिसण खां त बज़ाहिर अखियुनि सां अबू जहल बि ॾिसंदो हो अबू बकर सिद्दीक बि ॾिसंदो हुयो पर अबू जहल जो ॾिसण ॿी शइ मुंहिंजे दिलबर नबी जो ॾिसण अबू बकर वारो ॿी शइ सुभान अल्लाह रब शल उहा दीद नसीब करे मिस्र जे ज़ालुन हजरत बीबी ज़लीखा के ताना पे ओ ज़लीखा पंहिंजे नौकर ते पंहिंजे गुलाम ते आशिक थिया ओ ज़लीखा करे इएं बि थियो आहे जो तूं वक़्त जे बादशाह जी घर दयाणी थी करे तूं पंहिंजे नौकर गुलाम ख़रीद कयल गुलाम ते आशिक बणिजी पई आहे बीबी ज़लीखा चयो त हाणे हिननि खे कहिड़ा दलील ॾियां छो न पंहिंजे महबूब जो मुखड़ो हिननि खे ॾेखारिया बीबी ज़लीखा छा कयो मिस्र जे ज़ालुनि खे कतारूं करे वेहारी तुंहिंज जे हथनि में ॾिनई कि मुंहिंजो महबूब हितां यूसुफ लंघंदो जॾहिं ॾिसो त हीउ मेवो कटिजो जेॾी महिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वञी अर्ज़ थी करे ओ यूसुफ ही मिस्र जो ज़ालूं मूंखे ताना थियूं हणनि मेणा थियूं ॾियनि पियूं ओ यूसुफ हिकिड़ी झलक हिननि खे पंहिंजो दीदार कराए त मूं तां मेणा माफ़ थी वेंदा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बिना पर्दे जे रुखे अनवर तां पर्दो हटाए जेॾी महिल मिस्र जे ज़ालुनि जे अॻियां आयो फलम्मा रअयनहू व अकबरनहू व क़त्तअन अयदियहुन व क़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा अगरो बशर पियो सॾनि अगरो नौकर पियो सॾनि हाणे छा थियूं चवनि फलम्मा रअयनहू जॾहिं यूसुफ खे ॾिठऊं व अकबरनहू उनजी तकबीर बयान कयूं चयूं वाह जो शान वारो अगलो पियो चयूं त बशरा हाणे पियो चवनि त मा हाज़ा बशरा अतियूं त बशर आहे ई कोन हे त को नूरानी मलाइक लही आयो आहे ओदा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त रब क़यामत जे ॾिहाड़े में पंहिंजे अर्श मुअल्ला जे क़रीब रब जे अर्श जे साॼे पासे ॾांहुं मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खे बीहारींदो पूरे मशर जे मैदान में अॻी पोइ मखलूक खे गॾु करे रब फरमाईंदो ए इंसानो ए जिन्नो ए मलाइको अॼु ॾिसो त मुंहिंजो सुहिणो नबी कीअं हिते मिस्र जे ज़ालुनि खे बीबी ज़लीखा पे हुस्न यूसुफी ॾेखारियो पर क़यामत जे ॾिहाड़े में रब ज़ुल जलाल हुस्न मुहम्मदी खे बेनकाब करे पूरी मखलूक जे अॻियां ज़ाहिर करे फरमाईंदो ॾिसो ही था मुंहिंजो हबीब जिते मां रब पाण सलातूं मोकिलींदो।
वो जेके हिते चवंदा असां जहिड़ो आहे उन्हनि खे ख़बर पवंदी त अॼु मुस्तफा जो शान छा आहे जो अल्लाह जे अर्श मुअल्ला वञे साॼे तरफ़ अॼु मुस्तफा सोणो बीठो आहे मक़ाम महमूद ते फाइज़ आहे जिते को बशर को मलाइक को उलुल अज़म रसूल या मुकर्रम फरिश्तो न पहुची सघंदो जिते मदीने वारे मीर जा पाक कदम हूंदा। अब गाल समझ में आई? बस अकीदो इहो रखो तो मुस्तफा जो शान निरालो आहे। खुदा का बाद में इज्जत अजमत शान आहे तो मदीने वारे साईं। बाकी उन्हें में तकड़े तोरण में न पो को तव्हां सां बहस करे इन मौजूअ ते तो उनखे रोकियोसि बंदि कर पंहिंजी ज़बान मां तुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधणु चाहियां। वो तव्हां सां गुफ्तगू करे न चोसि बाबा बंदि कर ज़बान भला जेकर हरू भरू वधीक तंग करे उनखे चओ त तुंहिंजो किरायो मां थो भरियां हल मातरी साईं जन सां ॻाल्हि तूं वठी अचीस इंशाअल्लाह छंछरी अहिड़ी लाहींदो ज़ात जो वरी कंहिंसां ॻाल्हाइण जी ज़रूरत न पर पुठितां ॻाल्हियूं कनि न हेॾे अचे साम्हूं ॻाल्हि कनि त मां हुनखे सम्झायां न ॻाल्हि सम्झो था। हा तव्हांखे इजाज़त न आहे कंहिंसां बहस करण जी। मूं अर्ज़ पे कयो त अल्लाह जो सिफ़तूं रब पाण ॼाणे थो उनजो लहण कीअं थींदो आहे उहो रब पाण ॼाणे थो। हदीस पाक में अचे थो मुंहिंजे सोणे हबीब फरमाए जॾहिं 15 शअबान जी राति थींदी आहे त अल्लाह ताला जल शानो आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। कीअं लहंदो आहे उन लहण जी कैफ़ियत रब पाण ॼाणे। ॻाल्हि सम्झो पोइ जॾहिं बाननि जे करीब थींदो आहे पोइ फरमाईंदो आहे हल मिन साइलिन आहे को मंगतो आहे को घुरण वारो आहे को साइल अला कदा व कदा अला कदा व कदा अला कदा व कदा आहे को हेड़ो हेड़ो आहे को हेड़ी ज़रूरत वारो आहे को फलाणी हाजत वारो आहे को बीमार आहे को दर्दमंद आहे को डुकड़ियल आहे को डुखायल आहे को माइटनि जो सुतायल आहे को कर्ज़नि जो वकोड़ियल आहे को बीमारियुनि जो धमोड़ियल अचो मां रब तव्हांजे लाइ रहमत जा दर खोलिया। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दस्ते करम खोलींदो आहे पंहिंजे सखावत जो हथ खोलींदो आहे ऐं फरमाईंदो आहे अचो त ॾियां। उहा कहिड़ी राति बसि हाणे हे जेको सिज लहे पियो ऐं रब जी रहमत जो नुज़ूल थिए। ज़िंदगी में हिकु भेरो वरी रब करम कयो आहे वरी रब हिकिड़ो भेरो ज़िंदगी में मौक़ो मिलायो आहे। ॻाल्हि सम्झव? हा पोइ रब्बुल आलमीन जल शानु फरमाईंदो आहे त घोड़ो मां रब तव्हांखे अता कया सवाल कयो तव्हांजो सुवाल अॼु ॿुधो वेंदो अर्ज़ कयो तव्हांजो अर्ज़ वर्नायो वेंदो। हदीस पाक में अचे थो त इन राति जे अंदरि जेको 50 नफ़िल पढ़े छा करे सलातुल ख़ैर जी नमाज़ 50 नफ़िल पढ़े हर रकात में अलहम्द खां पोइ 11 भेरा कुल हुवल्लाह या पोइ जेका बि सूरत ॾाहिण अचे 50 नफ़िल 100 रकातूं इहो पढ़े थो त रब्बुल आलमीन जल शानहू इन बाने ते अल्लाह तबारक व तआला जल शानहू पाण इन बाने ॾांहुं 70 भेरा रहमत जी निगाह फरमाईंदो। कोन चयो सुभान अल्लाह? हा तव्हां चवंदा आहियो न साईं मुर्शिद मूं ते नज़र करम कजांइ चवंदा आहियो न? हा छो चवंदा आहियो? असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे ईमान आहे जे मुर्शिद नज़र करे त ॾे छॾे आहे। मुर्शिद कामिल हुजे वली कामिल हुजे जे नज़र करे त निभागे खे बि सभागो बणाए छॾे निदोरे खे सदोरो बणाए छॾे। हीअं वञे पियो शराबी हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग लंघिया गली में जा बगदाद जी घिटी में जा हिकिड़ो शराब पीओ ईअं थेड़ खाईंदो पियो वञे शराबी शराब में थेड़ खाईंदो पियो वञे त बुज़ुर्गनि जी हुन ते नज़र पई ॾिठो उन शराबी खे ॾिठो
शराब में कीअं नशे में कीअं फेड़ खाईंदो थो वञे गुज़रे कोन्हे खे ॾिठो ख़ुदा जी कुदरत ॿिए ॾींहं ते शराबी मरी वियो त मलाइकनि हुनखे जन्नत में दाख़िल कयो पुछण वारे पुछो ख़्वाब ॾिसण वारे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला ही त शराबी माण्हू हो हिनखे जन्नत कीअं मिली रब फरमाए त मुंहिंजे दोस्त